अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खान सरवर जलाल सोलंकी जी ख़बर शेयर कंदा हलूं। शहर जे वॾे आबादी नजम कॉलोनी में उस्ताद बुखारी डिग्री साम्हूं ट्रांसफार्मर के ओचितो बाहि लगी वई। नतीजे में ट्रांसफार्मर हेठां पियल हज़ारे रुपयनि जी मालियत के काठ के बाहि विकोड़े वई। ट्रांसफार्मर ऐं काठ मां निकतल बाहि जर शोलन सबब कॉलोनी वासिन जो साह मुठ में हो। खौफ व हिरास छाइजी वियो।